ते हिन पासे समुंड ॾाढो साफ़ हुयो ऐं छोलियूं जेको आहे ॾाढो तेज़ अची रहियूं हुयूं। अच्छा। ऐं हवा बि काफ़ी तेज़ हली रही हुई। ठीक है। ॿियो मां हिकु शइ नोट कई आहे त असां जॾहिं बि सी व्यू ते ईंदा आहियूं या समुंड वारे पासे ईंदा आहियूं, हिते कॾहिं बि उस न हूंदी। हिते हमेशह ककर ई हूंदा आहिनि ऐं छांव ई हूंदी आहे, उस सफ़ा घटि हूंदी आहे। हिते 1 खां 2 कलाक घुमंदे फिरंदे समुंड जा ई हसीन नज़ारा ॾिठासीं ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। आख़िर असां हिन समुंड जी लहरुनि खे पंहिंजी मोबाइल जी कैमरा में क़ैद करे ऐं समुंड खे अलविदा कयोसीं। समुंड खे मोकिलाए ऐं असां वरी वापसीअ जो सफ़र शुरू करे छॾियो। वापसीअ जो सफ़र असां विचां डिफेंस वारी साइड तां शुरू कयो, जिथे नई ख़ूबसूरत बंगला बल्कि महांगियूं महांगियूं गाॾियूं बि आहिनि, जेके असांखे बि पंहिंजे सफ़र में पिणु नज़र आयूं। ॿियो अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदासीं त असांखे ट्रैफिक वारनि किथे बि न रोकियो, छो जो न ई असां वटि कागज़ आहे, न ई असां वटि गाॾीअ जी का ॿी शइ हुई। दोस्तो, अगरि तव्हां कराची में रहो था त तव्हां समुंड त ज़रूरु ॾिठो हूंदो, पर अगरि तव्हां किथां बि ॿी साइड खां कराची अचो था त समुंड खे ज़रूरु ॾिसिजो।